नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ फतह अल्लाह गम में नौजवान सहाफ़ी प्रेस क्लब पीर ॻोठ जे डिप्टी जनरल सेक्रेटरी वसीम घुमरो जे 15 जिरिब ज़मीन ते बिरादरी जे हथियारबंदनि पारां हथियारनि जी ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश कई त इतला ते सहाफ़ी वसीम घुमरो ऐं संदसि भाइर बि पहुची विया, जिते हथियारबंदनि सहाफ़ी वसीम खे ऐं ॿियनि खे ॾिसंदे ई मारकुट करण जी कोशिश कई ऐं मथनि फायरिंग करे ॾिनी, पर हू महफ़ूज़ रहियो। इन ॾिस में सहाफ़ी वसीम राब्तो करण ते ॿुधाए त बिरादरी जे जवाबदारनि हथियारबंदनि अरबाब ताबिश हुसैन बख्श ज़ाकिर असांजी ज़ाती ज़मीन 15 जिरेबनि ते ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे छॾियो। अहिड़ो इतला मिलण ते असीं पहुतासीं त जवाबदार असांखे मारकुट करण सां गॾु मथां फायरिंग पिणु कई है, पर असां मौजाने तौर ते महफ़ूज़ रहिया आहियूं। इन्हनि मुतालबो कयो त नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।